साम्हूं जॾहिं मुड़ुसु ख़ुशि बि आहे तव्हांखे रखण बि चाहे थो त पोइ तव्हां वञो न। मिड़ई माना माण्हुनि खे ॾेखारण लाइ थो चए त मां माना रखण थो चाहियां, बाक़ी हूअं न अथसि जी। दिलि मां कीअं चवे, माना तूं ॿुधा त उहो ओड़े तरीक़े सां चवे त पोइ ओड़े तरीक़े सां चवराई। न न मुंहिंजी दिलि नथी चए हाणे, न बसि अहिड़ी नाजाइज़ियूं कयूं अथई जो हाणे मूंखे दिलि नथी चए त मां होॾे वञा। मां नाजाइज़ी बि थींदी आहे पर माफ़ी तलाफ़ी बि थींदी आहे की न, बसि ग़लती थिए त माफ़ी न। न न अहिड़ो कुझु अथसि ई न, हो पंहिंजे मगुरीअ में पूरो आहे, बचे थो त भले छॾे त छॾे। वकील खे कुझु ॾिनासीं, कुझु वरी पोइ ॾिनासीं, वरी बि चए पियो त वरी मिठाई खाराइजो, अगरि इहो कमु थी वियो त असां बि चयोसीं जी असां खाराईंदासीं। माना हाणे तव्हां मिठाई ॾियण लाइ तयारु आहियो, बाक़ी कमु नथो जी। उहो त जॾहिं कमु थींदो त मिठाई ॾींदासीं न, हीअं 3 महीना गुज़री विया आहिनि, को कमु अॻिते वधियो ई न आहे, उते ई उते बसि असां हाज़िरी था वञूं था 3-3 कलाक वेही वेही इंतज़ारु करे, जॾहिं वकील थो अचे वरी होॾे मथे चढ़ी वञूं था जज साहिब ते, वरी उहो ॻाल्हाए थो वरी मोटी था अचूं, वरी चए थो त हिन हाज़िरी हिन तारीख़ ते ॾाढी देरि थो करे या ॻाल्हाइणु नथो ॾिए हुन जज साहिब सां, या हाज़िरियुनि जे मथां हाज़िरियूं थो भराए, कुझु माना ॻाल्हियूं अॻिते वधनि ई नथियूं, उते ई ख़तमु। नाज़रीन, हिन वक़्तु आफ़ताब मीराणी असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में पंहिंजी न्याणी ऐं पंहिंजी वाइफ सां गॾु पहुतो आहे, ऐं हिन सां हिन वक़्तु छा मसइलो आहे अचो त उन सां सवाल कयूं। हिन महिल इहो ई आहे त जेकी असां पिटीशन दाख़िल कराई आहे कोर्ट लाड़काणे में, उन जी लॻभॻि कल्ह 7 हाज़िरी हुई। इन्हनि 7 हाज़िरियुनि में मसइले जो हल निकितो न आहे। असांखे वकील साहिबु जेको वाइदो कयो हो त हिन फीस में तव्हांजो इहो मसइलो हल करे छॾींदुमि, इनशाला थी वेंदी, खुला थी वेंदी, उहो उन टाइम ते मसइलो हल बि न थियो। उनखे 2-3 वधीक हाज़िरियूं थी वियूं आहिनि। असांखे फीस त जेको असां हुनखे ॾिनीसीं उनखां असांखे किरावनि में तमामु वधीक असांजा किरावा लॻी विया आहिनि, तमामु ख़र्चु थकिजी पिया आहियूं। हाणे असांजो वकील साहिबु गुज़िरियल 2 हाज़िरियुनि खां वठी असांजे मुखालिफ़ वकील सां अक्सर करे ॻाल्हाए थो। असांखे वहम थो पए त छा आहे असांजो वकील सुस्तु थी विया या असांजो वकील साहिबु सम्झ में ॻाल्हि नथी अचे त उन्हनि सां छा मसइलो आहे। हा त भेण, तव्हां जेको छा था चाहियो, हिन वक़्तु ताईं तव्हां कोर्ट में घणा दफ़ा विया हो, छा बसि हाज़िरियुनि जे मथां हाज़िरियूं था भराइनि, बाक़ी जज साहिब अॻियां कुझु ॻाल्हाइण ई नथा ॾियनि, या असांजो वकील कुझु ॻाल्हाए ई नथो, बसि हाज़िरी ॾेई बसि चवनि था हीअ तारीख़ अथव, हिन तारीख़ ते अचो। ऐं जेको वकील आहे उहो तव्हां जेका गुज़िरियल आख़िरी जेका हाज़िरी आहे उहा कॾहिं थी हुई? कल्ह थी, पर चयूं त अॼु बि त नथी, वरी 15 तारीख़ अचिजो। घणियूं हाज़िरियूं थियूं? 7-8 थियूं हूंदियूं तारीख़ हिननि में। 7-8 तारीख़ थियूं आहिनि त तव्हां जज साहिब वटि पेश थिया आहियो? 1-2 दफ़ा थियासीं, जो बि पाण आयो त उन जज साहिब खे चयईं त मूंखे मोहलत खपे, उनखां बाद वरी 3 हाज़िरियूं ईअं ई थिए, वरी विच में न आयो, वरी ॿीहर 4थी हाज़िरीअ ते आयो त मां जवाबु न करायो आहे, उहो कराई आहे। वरी हिन पहिरीं ते उहो वरी उनजो वकील आयो त चयईं असां अॼु जवाबु कराईंदासीं, भई कल्ह वरी उहो अलाए छा बि चयूं, वरी चयूं त वरी 15 हाज़िरीअ ते 15 तारीख़ ते अचिजो। तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु ताईं केस जी छा नोयत आहे, ऐं तव्हां आख़िर पंहिंजी न्याणीअ खे तलाक वठण जे लाइ छो हिकिड़ो तव्हांजो बसि मौक़ुफ़ आहे, हुन में लचक नथी अचे, अॻिली धुर खे माना राज़ी करण जे हवाले सां ॿियो को रस्तो नथा कढो? बसि असांखे इन मां नफ़रत आहे। असां सां नाजाइज़ियूं घणियूं कयूं अथई, तमामु ब्लैकमेल करे असांजे, बसि ॿियो छा ॿुधायूं, नथा ॿुधाए सघूं, पर असां सां वसूं न घटायो अथई। असां चऊं था हाणे बसि खुला खपे, इन मां जान छुटे। इज़त असांजी लाथी अथई, तमामु असांजे सॼे घर जी लाथी अथई, न्याणियुनि जी लाथी अथई। असांखे हेॾे वञणो असांखे ज़हर थो लॻे, असां नथा वञणु चाहियूं, बसि छोकिरीअ जी खुला था चऊं, ऐं ॿारनि जे लाइ, छो जो हुननि जो 2 नंबरी कमु आहे, इन लाइ असां था चऊं असांजा ॿार असां वटि हुजनि, छो जो हुननि जो 2 नंबरी कमु आहे सॼे घर जो। जेके 2 छोकिरियूं विहारियूं अथई उनजो बि 2 नंबरी आहे, ऐं जेका माउ भेण अथसि उनजो बि 2 नंबरी अथनि। असां इन करे था चऊं त न्याणियूं उन असांखे वापसि मिलनि, इज़त सां असां ग़रीबी हाल में गुज़ारींदासीं, असां छोकिरियूं वठूं। हा ॿुधायो त हिन वक़्तु
कोर्ट में जेतोणीकि केस हले थो, हाज़िरी हले थी, त ज़ाहिर ॻाल्हि आहे फ़तवा ईंदी त को न को फ़ैसिलो थींदो न। हाणे हिन वक़्तु अमल छा थिए? बसि असां अदालत खां मायूस न आहियूं। बाक़ी मायूस कयो वञे थो त हे ग़रीब आहिनि, थकिजी पवंदा, ऐं जिस्मानी तरह सां भॼी भॼी थकी पवंदा, माली तरह सां माण्हू भॼी भॼी मदद न करे सघंदो आहे, थकिजी पवंदा। हे असांखे थकाइण था चाहिनि, पर अलाह साईं असांखे न थकाईंदो, ऐं असांखे उमेदु आहे अदालत सॻोरे मां त असांखे इंसाफ़ु मिलंदो। बाक़ी लॻे ईअं थो त वकील साहिबान असांखे थकाइण जे कढ आहिनि, ऐं असांखे ईअं थो महसूसु थिए त अॻिते हली असांखे फ़रियादी जी जाइ ते काथे जवाबदारी न पेश कनि, जवाबदार या को असां ते एतिरो दुश्मन असांजो इल्ज़ाम न हणे त असां कंहिं कोर्ट सॻोरीअ में जवाबदार थी पेश थियूं। हाणे असां फ़रियादी आहियूं, असांखे भउ आहे, असां अदालत सॻोरी खे जज साहिब खे अर्ज़ु था कयूं। वकील साहब जो नालो? इरफान जमाली साहब। इरफान, एडवोकेट इरफान जमाली तव्हांजो वकील आहे। ऐं को केस जेको आहे कहिड़ी कोर्ट? कोर्ट शीशन कोर्ट आहे, पर ॻाढ़ो माना जाते ॻाढ़ी आहे कोर्ट, उन में असां वेंदा आहियूं। मथे ॿ हूंदा आहिनि कमरा, हिकिड़ो छॾे ॿिए में असांजो केस हले थो। हाणे जेको पहिरियां तव्हांजो केस ॿी कोर्ट में? न, उन में ई हुयो, छड़ो माना कमिरो माना जीअं थींदा आहिनि उहो मटायूं, ऐं जज साहिब बि मटायूं। अलाए कहिड़े तरीक़े उहो बि असांखे शक थो पवे त छाजे करे मटायूं। ऐं वरी हाणे ॿियो आहे त उन सां बि असांखे सही तरीक़े सां वकील नथो मिलाए, न वरी हिन जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए त हिन सां हे वाक़िया आहिनि। वकील साहिब बसि असांखे उते विहारींदो झट सवा, वरी पोइ चवंदो त उथो त हलूं। हाणे कल्ह जेको मां सां कयूं, वेठो अचे वकील, ऐं उन सां वरी गॾु हिकिड़ो ॿियो आयो, फाइल हथ में हुअसि, कन में कुझु ॿुधाए वियसि, कन में ॿुधाए करे वरी पोइ वरी जेको लिखंदो आहे त फलाणो अचे, पोइ वरी उन ॾे वियो, उन सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए, वकील सां जज सां मिलायई न, पोइ चई अचो त हलूं। पोइ मां चयोमांसि बसि असां इहो केस बंदि था कयूं, हीअ कल्ह की ॻाल्हि आहे 8 तारीख़ जी। मां चयोमांसि बसि असां केस बंदि था कयूं, असां अची अची औरतूं थकिजी पिया आहियूं, असां न कंदासीं, तूं इहो ज़िमो न खणी आ। त शक थो पवे त असांजे माना ॿीतरियां थी वियो आहे, वकील चेहरे में ई असां सम्झूं था त ॿीतरियां थी वियो आहे। ऐं उन वकील सां जॾहिं पहिरीं तारीख़ मिलियो न, त असां सां ॻाल्हायईं जेको, त मां सम्झी वियमि त वकील असांजो न आहे, हाणे वकील उनजो आहे। जेकर पुछूं आफ़ताब, तव्हांखे इहा ख़बर आहे त तव्हांजो केस जेको आहे कहिड़ी कोर्ट में आहे, केस नंबर छा आहे, आहे मालूम? न, कुझु बि न। जेकॾहिं मुंहिंजी वाइफ या नंढी खे ॿुधाइनि हा त तव्हांजो कोर्ट नंबर फलाणी आहे या केस नंबर फलाणो आहे, या को पनो ॾियनि हा त ख़बर पए हा। त हाणे जेको आफ़ताब ॻाल्हि इहा आहे त जेको केस आहे उहो भेण तव्हां बि माना इहो त ज़हन में हूंदो न त केस इहो कुझु अरसो हलंदो, उन में मोहलत इन करे मिलंदी आहे त तव्हां मथां ठही वञो न, अलाह करे ठही वञो न। हार त न थो ॾे, पर माना ईअं त तोखे चवंदो हूंदो न त तुंहिंजो घरु आहे, तूं अचु बसि छॾु, हाणे रंजर उसामे खे छॾु, अचु घर पंहिंजे। ईअं चवंदो त घरु अलॻि ठाहे ॾींदोमांइ, पर इहो वरी पोइ इल्ज़ाम हणंदो त हीअ हीअं हुई हीअं हुई, पोइ वरी उते ई विहारे छॾींदो। उहे ई अच्छा, मां तव्हांखे को भला ख़दशो को आहे, को भउ भउ त कोन्हे न? बाक़ी त की कोर्ट में केस हले थो, अॻिली धुर मां तव्हांखे को भउ को ख़ौफ़ त कोन्हे न? इहो आहे त मूंखे वॾो पुटु सजाद खे माण्हू चाहे थो, धमकी बि ॾिनी हुई त 5 लख ॾेई मां तुंहिंजो पुटु माराईंदमि। हाणे उहो असां मथई जे ताईं बि न कढंदा आहियूं त मथां खणाए वञे, कुझु तराईअ जा माण्हू ॿधल अथसि, कुझु मथई जा, पोइ मां न कढंदी आहियांसि घर मां, त उहो कमाए बि त सही न, पोइ इन करे घर वेही वेही बोर थी वियो आहे। मूंखे उन मां भउ आहे त सजाद खे कुझु कराईंदो, इन मां भउ। ठीकु, अलाह रहम करे, मालिक साईं पंहिंजे हिफ़्ज़ व अमान में रखे। मां त इहा अपील कंदुमि मुआशिरे में रहंदड़ मुअज़्ज़ज़ ऐं शऊरवंद बुज़ुर्गनि खे, वॾड़नि खे, त भली ख़ुदा खे मञो, कुझु किरदारु अदा कयो, पंहिंजे फैमिली मसइलनि खे हल करण में पंहिंजे नंढनि ते नज़र रखो, उन्हनि जे थोरे घणे ॾुख दर्द में जल्दी शरीक थियो, इन्वॉल्व थी करे उन्हनि जे मसइलनि खे हल कयो, तव्हां त इहे मसइला घटि खां घटि थियनि ऐं को बंबड़ बाहि जो न बणिजी वञनि।